अस्सलाम वालेकुम। 14 अगस्त 2025 अज अस किंजर डंड ते आया आहियूं। ही कुदरती आहे, मिठे पानी की कुदरती डंड है। सिंध पूरे पाकिस्तान के मानन के लिए तमाम एक बेहतरीन तफरीगाह है। अज अस आयासीं हींअर अञा 12 साढ़ा 12 जो टाइम है, मंझंदि जो टाइम है, पर ही तक रश दिसण में अचे थी। अंदर ही बेड़ियों पियो हलन जेके अंदर हिन डंड के अंदर नूरी जाम तमाची जो जेका मज़ार है, ये बेड़ी वारा उते माण्हुनि खे वठी था वञनि। ॾिसो माण्हू कीअं तफ़री पिया कनि हिननि बेड़ियुनि ते, ऐं बेड़ी वारा पाण में मुक़ाबिलो था कनि। हिते तव्हांखे काफ़ी सारियूं सहूलतूं मिलंदियूं। हीअ मिठे पानी जी डंड है। अंदरूनी सिंध कराची का तमाम घणा माण्हू ईंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेके ईद जा इवेंट हुंदा आहिनि, या 14 अगस्त या ॿिया असांजा जेके इवेंट हुंदा आहिनि, इन्हनि ते माण्हू ईंदा आहिनि। हीअ डंड मिठे पानी जी डंड है। उन खां अलावा सिंधु दरिया मां हिनखे पानी मिलंदो आहे, ऐं कराची मां हिन डंड मां तमामु घणो पानी पीअण जे लाइ जेको आहे सप्लाई थींदो आहे। ऐं हिन डंड में ख़ासि तौर ते सर्दियुनि में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके आहिनि पखी ईंदा आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो हूंदो आहे, उन्हनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत ॿोलियुनि जा आवाज़ हूंदा आहिनि। असांजी हिते डंड ते आयासीं, ॾाढो मज़ो आयो। हिते सहूलतूं बि मिलंदियूं आहिनि, रेस्ट हाउस आहिनि, हीअ ट्यूब मिलंदा आहिनि, माण्हुनि जी रोज़गार जो ज़रियो आहे। ऐं हिन डंड मां काफ़ी सारा इलाइक़नि में हिते जेके आर ओ प्लांट लॻल आहिनि, जेके पाणी जो कमु कंदा आहिनि, या काफ़ी सारा मच्छियुनि जा तलाउ नंढा नंढा, उन्हनि खे पाणी सप्लाई थींदो आहे, कारोबार माण्हू कंदा आहिनि। ॾिसो तव्हां ही एरिया जेकॾहिं तव्हांखे ॾिसो त हिन जे किनारे ते केतिरी अवाम जी रश आहे। पर हाल ही मां कैमरा खे जेकॾहिं फेराईंदो अचां त हिन पासे बि काफ़ी हद निगाह ताईं जेको आहे माण्हुनि जो रश आहे। सो तव्हां बि अचो, सिंध धरती खे एक्सप्लोर कयो, सिंध धरती जे हिन ख़ूबसूरत नज़ारे खे दुनिया ताईं पुॼायो। असां आयासीं, ॾाढो मज़ो आहे, ऐं पाणी में वेंतासीं ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। ऐं हिते हिकु कुझु शयुनि जो इहो फुक़दान आहे त सहूलतूं गवर्नमेंट खे ॾियणु घुरिजनि। मिसाल जेको आहे जेके रेस्ट हाउस आहिनि या होटल आहिनि, या हिते जे कुझु शयूं आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां हुजनि माण्हुनि जे लाइ, गवर्नमेंट इंतज़ाम करे। ही तमामु हिकिड़ो माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कुदरती जी हिकिड़ी आहे डंड आहे मिठे पाणी जी। ऐं मां सम्झां थो त मंछूर ऐं किंजर डंड में मिठो पाणी जेको अचे थो, इहे पाकिस्तान जी वॾे में वॾियूं मिठे पाणी जूं ऐं कुदरती डंडूं आहिनि। सो अॼु तव्हांखे ॾेखारींदी पाकिस्तान जा डंड आहिनि हर पासे। तव्हां सभिनी खे 14 अगस्त जूं लख लख मुबारकूं हुजनि। असां ॾाढो इंजॉय पिया कयूं। थोरो तव्हांखे व्यू ॾेखारींदासीं, केतिरा माण्हू आहिनि, हज़ारनि जी तइदाद में माण्हू, जेकर असां चवंदासीं त हज़ारनि जी तइदाद में माण्हू आहिनि। ऐं इहे माण्हू हिन तरफ़ बि ॾिसो तव्हांखे ॾिसण में ईंदा। ऐं असां हिते ॾाढो इंजॉय पिया कयूं। मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हू आया आहिनि। हीअ व्यू तव्हां ॾिसो, माण्हू कीअं टायरनि ते फैमिलीज़ आयल आहिनि। हीअ फैमिली जेके टेंट वग़ैरह लॻल आहिनि, इनमें फैमिलीज़ हूंदियूं आहिनि। हिते माना फैमिलीज़ पंहिंजे पिकनिक पॉइंट कंदा आहिनि। उन खां अलावा हिन ते कंदा आहिनि, खाइण पीअण जो बंदोबस्तु कंदा आहिनि। घरां मतिलबु हर शइ खणी ईंदा आहिनि, हिते खाइण पीअण जो सिस्टम कंदा आहिनि। पाणी जीअं आस्ते आस्ते डंड में माण्हू अंदरि पियो वञे, उहो साम्हूं तव्हांखे ॿेड़ी ॾेखारियां, डंड में माण्हू अंदरि था वञनि, तीअं तीअं पाणी वधंदो थो वञे, ऐं हिन जी गहराई तमामु घणी आहे। बहरहाल तव्हां जॾहिं अचो हिते पंहिंजो एहतियात कजो, पंहिंजी फैमिलीज़ जो एहतियात कजो त ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु न थी वञे। पाणी में अंदरि वञण खां पहिरियां सोचे सम्झे पंहिंजो एहतियात कयो। नंढड़नि ॿारनि खे इन्हनि शयुनि खां बचाइजो त ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु न थी पवे। छो जो पाणी आहे, पाणी बादशाह हूंदो आहे। दरिया जो पाणी आहे, समुंड जो पाणी आहे, या हिननि डंडनि जो जेको झील जो पाणी आहे, किंजर लेक ही जेका आहे, इन जो बि पाणी तमामु वॾो आहे। बेड़ी वारा बि वञनि था। नूरी जाम तमाची जी मज़ार आहे, तमामु घणो अॻिते आहे। ईअं जेकॾहिं चयूं तीअं 5-7 किलोमीटर अॻिते अंदरि आहे हिन झील जे। उतां नूरी जाम तमाची जी नूरी जाम तमाची हिकिड़ो इश्क जी दास्तान आहे, ऐं हिते माण्हू वेंदा आहिनि।